ओ जेके चवंदा हंता पंज तन पाक चमण नाजायज़ आ उहे ॿुधन ॿुध जो बाबा ॿुध जो शरई मसइलो आ चथर काने टोक काने गार काने गंद काने मां जी शुरू में चयो सुन्नी जे ज़ुबान ते क़ुरान हूंदो आ या मुस्तफा जी हदीस हूंदी जेके चवंदा आहिनि पंज तन पाक छो था चओ पंज तन पाक मैं चाहता तो हजरत शेखुल इस्लाम काजी अल क़ज़ात सिंधरी सूं है हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी फतवा पढ़ी काने उहो चवे तो पंज तन पाक चवण जायज़ है पूरो इन ते किताब अचमोट शाहपुर चाकर में पूरी सिंध में इन जो नुस्खो असां वटि हज़रत शेर मुस्तफ़ा जी लाइब्रेरी में मौजूद आ पो असां ॿियनि खे उन जी जेको आहे सो फोटो कापी ॾिनी हाणे ॿियनि वटि बि मथां पहुतो हुजे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो हींअर ताईं इहो किताब सिंध में किथे बि कंहिं वटि कोन हुयो पर मां फ़क़ीर हज़रत मुफ्ती साहब शेर मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक में उहे किताब उथलाईंदे पुथलाईंदे उन जे विच में मां उहो रिसालो कढियो जंहिंजो नालो आहे अस्सुयूफ़ुल ताहिरा अला साबिल ख़म्सतिल ताहिरा शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी तो फरमाए बुध जो फतवा अहले सुन्नत जे आलिम जी अहले सुन्नत जो सरवान आलिम मखदूम मोहम्मद हाशिम तो इरशाद फरमाए त जहे ब पंज तन पाक मऊ कहीं हिक जी जे कने गुस्ताखी कई या चैन मां कहीं हिक जी कई ॼण त उन रसूलुल्लाह जी गुस्ताखी कई ऐं रसूलुल्लाह जी गुस्ताखी करण वारो काफिर छो शेखुल इस्लाम जो फरमाना जेको बि इन्हनि जो नालो इस्म पाक बिगाड़े वठे थो नाले खे फेराए थो बद बातिना बद तीनता अहल बैत जो दुश्मना जेके चवन अॼु खां कुछ साल अॻु में तव्हां खे यादि हूंदो त हिते हिकिड़े मुल्ले चैलेंज कई हुई ऐं चयो हुयो त हसन अहल बैत नाहे हुसैन अहल बैत नाहे अली अहल बैत नाहे ऐं लख रुपयो मूंखां वठी केरु मूंखे साबित करे ॾेखारे हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन वक़्त जे कामिल बंदे पाण फरमायो तो वारो लख तुंहिंजे बूथ ते हणंदुसि पर अच मां फ़क़ीर सां ॻाल्हाए हसन बि अहल बैत हुसैन बि अहल बैत में दाख़िल उहा सेठार जी सरजमीन ही जिथे मुफ्ती साहब उन्हनि खे टोटा चबराया ऐं भॼी हुननि जान छॾाई अॼु बि छिबियूं हणंदा हूंदा त मुफ्ती साहब सां असां मुनाज़रे लाइ हीअं कयो पर जहान छॾियो उन खां पोइ पिया ॻाल्हियूं कनि ज़िंदगीअ में अचण जे लाइ केर बि साम्हूं तयारु न हुयो मुफ्ती साहब जे साम्हूं अचनि हा पर उन शेर मर्द कलंदर पंहिंजे हक़ जो कलमो डट के चयो अॼु हर सुन्नीअ जे दिलि में नालो वठि शेर मुस्तफ़ा जो त हर हिक जो सीनो ठरी थो असां बि अॼु ताईं हुननि जो पीछो कोन छॾियो आहे ग़लति ॻाल्हि जो रद्द असां कंदा आहियूं शरीयत जी रोशनी में कुझु अरसो अॻु में चयूं न हज़रत पीरनि जे पीर सोणे अब्दुल कादिर जीलानीअ जे लाइ हिननि जो मुल्लो हो ऐं जेको लाड़काणे में वेही करे चवे पियो त बाबा पीरान पीर जो अखर नालो वठी करे इस्म शरीफ़ कंहिं ॿिए सियासतदान खे ॾिए पियो लक़ब बिगाड़े पियो असां उनखे बि ललकारियो हो ॼट तोखे कहिड़ी ख़बर पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जे शान जी अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जे शान जा बि कल्ब हे फ़क़ीर ख़िदमतगार हुया मुहाफ़िज़ हुया अहल बैत जे शान जा अॼु बि मुहाफ़िज़ ऐं ख़िदमतगार आहियूं क़यामत ताईं रहंदासीं हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी पंज तन पाक लफ़्ज़ चवण खे को चवे न माण्हू चवंदा था तो बाबा यो पंज तन पाक लफ्ज़ यो तमाम सिंधिन जो कम आगे कहीं को चो मखदूम मोहम्मद हाशिम जो पूरो अरबी जुबान में किताब बाबा पियो इंतहाई दकीक बारीक किताब उनमें फरमाए तो फतवा ॾिनी थई इरशाद तो फरमाए त पंज तन पाक चवण हा सुठो अमल आ चइबो पाक आहिन अल्लाह जे पाक कलाम मजीद फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अल्लाह ताला इरादो फरमायो ओ मुझे महबूब जा अहल बैत तवा के पाक कोई साफ फरमा।